अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अफज़ल चयो आहे त कराचीअ में रोज़ 20,000 टन किचिरो पैदा थी रहियो आहे। सुभाणे खां शहर में वॾे पैमाने ते कमु शुरू थी वेंदो। नालनि जी सफ़ाई FWO खां कराई वेंदी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन वधीक चयो त वज़ीर अज़म जी हिदायतुनि ते कराचीअ जो दौरो कयो। सिंध जे वॾे वज़ीर गवर्नर ऐं मेयर सां मुलाक़ातूं कयूं। गॾियल इतफ़ाक़ राय सां हिकमत अमली जोड़े रहिया आहियूं। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त कराचीअ जे केतिरनि ई इलाइक़नि में क़ुर्बानीअ खां पोइ जानवरनि जूं बाक़ायात ॼाणी वाणी रस्तनि ते उछलायूं वयूं। असां वटि उन जा सबूत मौजूदु आहिनि। कुझु कलाकनि जी बरसाति लाहौर शहर खे ॿोड़े छॾियो। हेठाइनि वारा इलाइक़नि में गोॾे जहिड़ो पाणी बीही वियो। हैदराबाद फुलेली पुलिस जी कामयाब कार्रवाई। मोटरसाइकिल चोरीअ जी वारदात में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार शाहरुख वलद अब्दुल हमीद अब्बासीअ खे चोरी शुदा मोटरसाइकिल समेत गिरफ़्तार करे वरितो। क़ानूनी कार्रवाईअ खां पोइ मोटरसाइकिल असुल मालिक जे हवाले। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।